कुरान जो कानून नाफिज कयो वो ॾिसो त कंहिंखे जुरत थी थिए त को हारिन सां ज़ुल्म करे, को मज़दूरन सां ज़ुल्म करे। अॼु हारिन जो अशर छा आहे? पंहिंजे ॿारनि बच्चनि समेत मेहनत करनि था। मासूम ॿारनि खे रोज़ाना सुबुह जो हारी पाण सां गॾु वठी थो वञे, अमड़नि भेनरनि खे वठी वञे थो, 12 महीननि जी ड्यूटी करे, रात ॾींहुं सर्दी गर्मी न हवा खे ॾिसे थो, न तपश खे ॾिसे थो, न तेज सर्दी खे ॾिसे थो, न जून जुलाई जे गर्मी खे ॾिसे थो। ऐं जॾहिं 6 महीने बटाई खाइण जो वक़्तु अचे थो, हारी खे बुखे में कर्ज़ मिले थो, हारे खे नफ़ो कोन थो मिले। या आहे या न? मां चवंदुमि हेफ़ हुजे उन हारी खे जेको अजायो जिए जिए करे पंहिंजी ज़िंदगी पोइ बि बर्बाद थो करे। उन हारी खे घुर्जे त उहो जिए इस्लाम जिए क़ुरान जा नारा हणे, त अल्लाह रब्बुल आलमीन उनजे मथां रहम करे, क़ुरान जो कानून अचे। अॼु मज़दूर जो अशर ॾिसो, सॼो ॾींहुं मेहनत करे थो, मुशक़त करे थो, हथनि में लिफा पइजी वियूं आहिनि, चेहरे जो रंग बिगड़ी वियो आहे, चेहरे ते दाग पइजी विया आहिनि। मज़दूर जी मज़दूरी करण जे करे उनजी सिहत ख़त्म थी वई आहे। रोज़ाना मज़दूरी करण वारो मज़दूर पंहिंजे बच्चनि जे घुर्जनि खे पूरो कोन थो करे सघे। अंदाज़ो हणो, महांगाई जे हिन तूफ़ान वारे दौर में 400 कमाईंदड़ मज़दूर वो अटो कीअं ख़रीद करे सघंदो, दाल कीअं ख़रीद करे सघंदो, कीअं पती कारो आणींदो? ज़रा उनजे मथां रहम बि त खाओ, जाइज़ो त वठो त उन जूं ज़रूरतूं कीअं पूरियूं थींदियूं। इलाज मुआवजे जे लाइ पंहिंजे बच्चनि जो इलाज मुआवजे जो इंतज़ाम किथां करे सघंदो, औलाद खे तालीम किथां ॾेई सघंदो? मुंहिंजा मोहतरम दोस्तो, जेकॾहिं मज़दूरनि खे पंहिंजा हक़ वठणा आहिनि त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जी तरफ़ अचो। जंहिं हुज़ूर फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, हुज़ूर फरमायो मज़दूर अल्लाह जो दोस्त अथव। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे एॾो वॾो मक़ाम ॾिनो ऐं हुज़ूर जी पारत कई, हिन जो पसीनो पोइ ख़ुश्क थिए, हिन जी उजरत हिनखे अॻे में अदा करे छॾियो। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़दूर जे हथ जा बोसा वठी करे पाण मज़दूर जी अज़मत खे बुलंद करे छॾियो त मज़दूर खां नफ़रत करण वारो, मज़दूर खे घटि सम्झण वारो, मां मोहम्मद मज़दूर जे हथ जा बोसा वठां थो, इन मज़दूर जी अज़मत तव्हांखे ॿुधारियां थो त मज़दूर जी अज़मत छा आहे। त पोइ उहो मज़दूर अंधो आहे जंहिंजे साम्हूं क़ुरान बि हुजे, हुज़ूर जी शरीयत बि हुजे, ऐं पोइ बि ठगनि जे टोलनि जे पुठियां जिए जिए करे नारा हणंदो वठे। उनखे हुज़ूर जी शरीयत नज़र न अचे, उनखे ज़ालिम नज़र अचनि जंहिंजे पुठियां ज़िंदगी बर्बाद थो करे। असां अहद कयो त असां हिन मुल्क में क़ुरान जो कानून नाफ़िज़ कंदासीं। 60 जे लॻभॻि इस्लामी मुल्क आहिनि। फ्रांस वारनि हुज़ूर जी तौहीन कई, कंहिं बि मुस्लमान हुक्मरान खे गैरत न आई सवाइ हिकिड़े जे जंहिंखे दुनिया रजब तैयब अर्दवान सॾे थी। फ्रांस जो सदर मजलिस में अचे थो, हुनजे तरफ़ हथ ॾियण जे लाइ हथ वधाए थो, हीउ चए थो बेगैरत मां तोसां हथ ॾियण जे लाइ तयारी कोन आहियां, तूं मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई आहे। ऐं हुन मजलिस मां उथी थो वञे त जंहिं मजलिस में अहिड़ा बेगैरत हुक्मरान ईंदा, उन मजलिस में गैरतमंद मुस्लमान हुक्मरान नथो वेही सघे। त पोइ तव्हां बि त गैरतमंद हुक्मरान मोकिलियो न, मौलाना फज़लुर रहमान जहिड़ो। जेकॾहिं इमरान ख़ान जहिड़ा ठग ऐं बेदीन बेईमान अल्लाह जे रसूल जा बाग़ी, जंहिंखे न क़ुरान जी ख़बर, न मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत जी ख़बर, जंहिंखे न मज़दूरनि ते रहम अचे, जंहिंखे न हारनि ते रहम अचे, जंहिंखे न ग़रीबनि ते रहम अचे, अहिड़ा पत्थर दिल माण्हू जेकॾहिं असां इक़्तिदारी ऐवारनि में मोकिलींदासीं त पोइ तबाही असांजो मुक़दर आहे, कॾहिं बि चङाई न थी सघंदी। असां इरादो कयूं, असां इंशा अल्लाह क़ुरान और सुन्नत जे कानून खे नाफ़िज़ करण जे लाइ उलमा जो साथ ॾींदासीं इंशा अल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई बाबरकत दीनी मजलिस हिन में तव्हां सां सभिनी जी शिरकत रब्बुल आलमीन उनखे पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आमीन।